अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। कंधकोट मां फ़ख़्र बलोच जी कंधकोट में महांगाई, बदअमनी ऐं बेहयाईअ ख़िलाफ़ जमात इस्लामी ज़िला कशमोर पारां घंटा घर चौक वटि ज़िले अॻवाननि आगा अब्दुल फ़ताह पठान, गुलाम मुस्तफ़ा मीरानी, अब्दुल्ला गोलो, हाजी खान बुलैदी जी अॻवानी में कारकुन नथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त मुल्क अंदरि महांगाई, बदअमनी, बेहयाई वधी वई आहे, जंहिंखे ख़तमु करण में हुकुमरान मुकमल तौरु नाकाम थिया आहिनि। हिननि चयो त इमरान हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हिनखे खपे त घर हलियो वञे, मुल्क अंदरि नयूं चूंडूं करायूं वञनि। हिननि चयो त ग़रीब माण्हू हिक वेले जे मानी गबे लाइ परेशान आहिनि, पर हुकूमत पंहिंजी करप्शन बचाइण लाइ वावेला करे आवाम खे गुमराह करे रही आहे। हिननि चयो त मुल्क अंदरि महांगाई ग़रीब माण्हुनि जी चेल चुबी करे छॾी आहे। हिननि वधीक चयो त मुल्क में बेहयाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, जंहिंखे कंट्रोल न कयो वियो त मुल्क तबाही जे किनारे ते पहुची सघे थो। हिननि चयो त औरतुनि जे हक़नि ख़ातिर 7 मार्च ते मुल्क अंदरि हुकूक नस्वा जूं रैलियूं कढियूं वेंदियूं, जंहिंमें आवाम खे अपील आहे त भरपूर शिरकत कनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।